बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सॼी जमात खे अर्ज़ा त बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ अल्लाह पाक तव्हां सां ते रहमतूं फरमाए। फ़क़ीर अयाज़ वारनि जंहिं नियत सां ही जलसो कयो आहे जो को ईसाल सवाब जो अल्लाह ताला इन जो सवाब उते अता फरमाए। आमीन। ऐं सभिनी मुसलमाननि जे लाइ जेको आहे सो इबादत जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिरादरान इस्लाम, कुरान मजीद में हिकिड़ी सूरत आहे, उनमें अल्लाह ताला फरमाए थो त इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, जंहिं महिल वॾे हिकिड़े झटके सां ज़लज़ले सां ज़मीन खे धोॾींदासीं, या धोलपा न कंहिंखे ओचिते वॾो ईअं झटको ॾेई, अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़े वॾे झटके सां असां ज़मीन खे धोॾींदासीं। ऐं पोइ व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा, ज़मीन पंहिंजा बोझा भार ॿाहिरि कढंदी, अख़रज ॿाहिरि कढंदी। वक़ालल इंसानु मा लहा, माण्हू चवंदो छा थी वियो, कब्रनि मां उथंदा सभई रड़ियूं कंदा दाहूं कंदा, अहिड़ा जो ज़लज़ला हुजनि थोड़ा हुजनि, हर कंहिंखे उछलियो वञे ॿाहिरि। यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, अल्लाह फरमाए थो उन ॾींहुं ज़मीन पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदा, ज़मीन बि ख़बरूं ॿुधाईंदा। छो बेअन्न रब्बक औहा लहा, इहो अल्लाह जो हुकुम हूंदुसि, ज़मीन तूं बि ख़बरूं ॿुधाए। यौमइज़िन यस्तुरुन्नास अश्तातन लियुरौ अअमालहुम, माण्हू जेके हूंदा टोलनि टोलनि में वापसि थींदा ऐं उन्हनि खे उन्हनि जा अमालनामा ॾेखारिया वेंदा। एसी ताईं फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरहु वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह, ज़रड़े जेतिरी चङाई कई हूंदई उहा बि हुनखे ॾेखारी वेंदी, ऐं जे ज़रड़े जेतिरी बुराई कई हूंदई त उहा बि हुनखे ॾेखारी वेंदी। मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ये इंसान 8 शाहिद हिन तोते क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जा, हिकु जगह, ॿियो वक़्तु, टियों ज़बान, चौथों उज़वा ऐं मलाइका, ऐं जेको दफ़्तर लिखियो थो वञे। पोइ मदीने जा साईं वरी अल्लाह ताला इहे शयूं थो चए शाहिद। हाणे जगह जेका बि दुनिया में गुज़ारियूं था, असां त इन में आहियूं, अबा दादू जो चकर ॾिनुमि, बाज़ार जो चकर ॾिनुमि, हेॾे कयुमि हेॾे वियुमि। पाण फरमायूं त जंहिं बि जगह ते का नाफ़रमानी थी त उहा जगह बि उन ते शाहिद थी, पर जंहिं बि जगह ते अल्लाह जो ज़िक्र कई त उहा बि शाहिद थी, ॿई शाहिद थी। मस्जिद बि शाहिद थींदी त उहे जायूं बि शाहिद थींदियूं जिथे गुनाह थो थिए। ऐं ज़मीन खे जेको अल्लाह फरमायो न त यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, ज़मीन जेके ख़बरूं ॾींदी, मदीने जे साईं फरमाए त उहे ज़मीन जूं ख़बरूं इहे
ॿियो वक़्तु जहिड़ो बि ॾींहुं हुजे राति हुजे ॾींहं जो को गुनाह थियो आहे उहो बि शायदि थींदो राति जो को गुनाह थियो आहे उहो बि शायदि थींदी राति पर ॾींहं जो को चङो कमु कयो थी त ॾींहुं उहा बि शायदि ॾींदो राति जो चङो कमु कयो थी त उहा बि शायदि राति ॾींदी हता के माण्हू ज़िक्र कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे इहे जेके चङा अमल मथे उथंदा आहिनि त आसमान बि उतां शायदि ॾींदो त हिन जा फिरणा अमल मखमूं थिया इन करे करीमन फरमायो त हर ॾींहुं सुबुह जो माण्हू निंड में उथंदो आहे हर ॾींहुं हुनखे सॾु कंदो आहे मां 9 ॾींहं आहियां तुंहिंजी ज़िंदगी में मां में जेको तूं अमल कंदे मां क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदुमि तंहिं करे मां में चङा अमल कजां पाण फरमायूं ॿी ज़बान अल्लाह ताला फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं ज़बान शाहिदियूं ॾींदी अॼु थोरो इन शइ जे इस्तेमाल खे वठूं ज़बान जे इस्तेमाल खे इहा अल्लाह ताला जी हिकिड़ी ताक़त आहे माण्हू हिनखे खाए खपाए थो पियो थो कंहिं महिल चर्चा भोग गपशप टेलीफोननि ते ईअं कचहरियुनि में फहश लतीफ़ा टोटका भोग कूड़ा भोग इन्हनि सभिनी जो हिसाब ॾियणो इन करे जॾहिं साईं बादशाह वटि माण्हू ज़िक्र शरीफ़ वठण ईंदा हुआ त पाण उन्हनि खां लख लख ज़िक्र पढ़ाईंदा हिकु लख ज़िक्र शरीफ़ अचंदी पोइ 1 लख ज़िक्र शरीफ़ जो छा हूंदो हो त हाणे साईं महीने जे अंदरि जो लख पढ़े अदा नमाज़ पढ़ियईं कमकार कयईं हाणे ॿियो वांदकाई जो टाइम घणो जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह पढ़े न ऐं फरमाईंदासीं त कन बि ॿुधनि पोइ उहे ॾींहुं राति जो ज़िक्र पढ़ंदा हुआ फ़क़ीर ॾींहुं राति ज़िक्र पढ़ंदा हुआ त सम्झो ज़बान बि शाहिद त तुंहिंजो ज़िक्र पढ़ंदी अर्श अज़ीम शाहिद आसमान शाहिद ॾींहुं शाहिद हे दफ़्तर शाहिद ॿियो उज़वा हर उज़वो हथ पेर जैसा जैसा इंसान खां ख़ता थिए थी उहे शाहिदियूं ॾींदा त हे गुनाह थिया अल्लाह वारा चवंदा त इहा ख़ुफ़िया पुलिस आहे ख़ुदा जी हिकिड़ी ख़ुफ़िया पुलिस हूंदी आहे न गवर्नमेंट जी उहा अहिड़ी हूंदी थी माण्हू हुनखे सुञाणंदा न आहिनि पर रिपोर्ट करे छॾींदी आहे ॻुझी पुलिस हे उज़वा असांजा आहिनि पर ख़ुफ़िया पुलिस रब जी इहे शाहिदियूं ॾींदा त पोइ हिते हिकिड़ी ॿी बि त ॻाल्हि आहे जेकॾहिं पेर इहे चोरी जी शाहिदी ॾींदा ॿियनि ॻाल्हियुनि जी शाहिदी ॾींदा त इन्हनि ॻाल्हियुनि जी बि त शाहिदी ॾींदा न त दरगाह मशहूर शरीफ़ ते तुंहिंजे लाइ वियो इन जे लाइ ॾींदा मस्जिद ते बि त इन लाइ ॾींदा न तॾहिं मदीने जे साईं फरमायो त आज़ान ॿुधई ऐं घरों निकितो नमाज़ पढ़ी जा आज़ान थियो त हिकिड़े पेर ते सॼे विख ते 9 सवाब दाख़िल थींदो वेंदो दफ़्तर में अञा सवाब त कयो ई कोन अथई नमाज़ पढ़े त सवाब में मिलनि न वञे थो विख ते सवाब लिखबो ऐं खॿी विख ते गुनाह थियल रहंदो इहो सिर्फ़ नमाज जे लाइ विखूं खणी वञण जो कमु आहे वरी नमाज पढ़ी मस्जिद में दाख़िल थियो उहे सवाब अलॻि वरी मोटियो त वरी बि जेसिताईं घर पहुचे वरी बि सॼे पेर ते नेकी खॿे पेर ते गुनाह हाणे पेर इहे बि शाहिदियूं ॾींदा हिकिड़ी हदीस शरीफ़ में हिकिड़े माण्हू कया 99 खून 99 खून खां पोइ ख़्यालु थियोसि त हाणे रब खे बि त परचायां हिन महिल ताईं मां ज़ुल्म कया आहिनि पोइ कहे उन टाइम जे राहिब जीअं अॼु असांजा आलिम आहिनि उन खां पुछा कयईं साईं मां 99 खून कया आहिनि मूंखे बख़्शिश थींदी चए ज़ालिम तुंहिंजी बख़्शिश काॾों थींदी उनखे बि मारे विधई सौ वरी 2 ॾींहं गुज़रिया वरी सुसाण भला रब खे परचायां मरण जे वेझो आहियूं ख़ुदा माफ़ी ॾे अॻिते जान ॾुखियो आहे
पो कहीं फ़कीर को पुछा के उन चो सबा अल्लाह रहम राहिमीन आ तौबा कर पर वञ सचन जी सोबत में रह फलानी जाइ ते हिकड़ा अल्लाह जा बाना थी उहे ॾींहुं राति अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह जी तात आहे तूं उते वञो उन्हनि सां रहो तौबा बि कर उन्हनि सां रह अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि न छो था वञो दरगाह शरीफ़ ते छो था वञो छा अथव अड़े इहो फ़ाइदो त आहे न जिथे रब जा ज़िक्र हलनि मदीने जो साईं फरमाए त हुनखे इहो ॾस पिया ॾियनि इहो फ़ाइदो नज़र घटि आई रुगो दुनिया जा फ़ाइदा ॻोल्ही अथई हवा तूं दरगाह ते वञ त तोखे पुटु छो न थियो हवा तूं दरगाह ते वेंदो आहे त कर्ज़ छो चढ़ियो थी हवा तूं दरगाह ते वेंदो आहे त हीअं ॻाल्हि छो थी आहे इहो फ़ाइदो न हूंदो आहे दरगाह ते वञण जो फ़ाइदो उहो ई हूंदो चए बाबा तूं वञ उते अल्लाह वारा रहंदा आहिनि उन्हनि सां रहंदे ज़िक्र कंदे ख़ुदा क़बूल कंदो तौबा बि क़बूल कंदी हाणे हे वीचारो इन शौक़ में रब खे परचायां गुनाह माफ़ करायां ईअं जो निकितो हयात पूरी रस्ते में किरी पियो मरी वियो त जंहिंजा 100 खून कयल हुजनि जहन्नम जा मलाइक बि आया त बेश्त जा मलाइक बि आया त जहन्नम जे मलाइकनि जो त तव्हां बेश्त वारा मलाइक आया छो आयो हिन चङो कमु कयो कहिड़ो आहे हिन त एॾो अॻियां उन्हनि चयो न तौबा पियो करे ऐं अलाह जी खे परचाइण पियो वञे हाणे असां बि आया आहियूं हाणे फ़ैसिलो निबरे न पियो अल्लाह ताला जे हुज़ूर में फ़ैसिलो वियो अल्लाह साईं फरमायो त विखूं ॻणियोसि पेर ॻणियोसि कदम ॻणियोसि जे मुंहिंजे दोस्तनि ॾे वधीक अथसि त छॾियोसि पर जे खोटल अथसि त पंहिंजी क़िस्मत खे चए पोइ साईं ॻणियो त हाशिए में इहा ॻाल्हि लिखियल आहे त पूरा हा अल्लाह साईं ज़मीन खे फरमायो त तूं थोरो वध त विख वधे हवा हीअं जो मलाइक ॻणनि त विख हिकिड़ी वधी वई अल्लाह साईं फरमायो हिकिड़ी विख मुंहिंजे प्यारनि ॾे वधी अथसि ज़िक्र करण वारनि ॾे वधी अथसि छॾियोसिसि वठी हे थी वकूनू असादिकीन त इहे बि ॾींदा ॿ मलाइक बि आहिनि नेकियूं लिखनि थो सॼे पासे ते जेको आहे उहो सवाब लिखंदो अस्सलाम वालेकुम की अस्सलाम वालेकुम कंदो कर हर कंहिंखे वॾो सवाब थी अल्लाह अकबर की सुभान अल्लाह की ला इलाहा इल्लल्लाह चई दुरूद शरीफ़ पढ़ी हुई जेको बि चङो कमु कंदे हे लिखंदो गुनाह खबो लिखंदो पर मदीने जे साईं जी उम्मत आहे न अवाए कंहिंजी उम्मत आहे मदीने जी साईं अॼु जेके हुकूमत में हिन वॾेरा उन्हनि जा हिकिड़ा चमचा आहिनि के चोरियूं कंदा आहिनि के ॾाढ कंदा आहिनि पुलिस उन्हनि खे पकड़ींदी आहे उन्हनि वॾेरनि जे ॾाढ ते हुकूमत जे ॾाढ ते मदीने जो साईं एॾो त प्यारो थी अल्लाह खे जो अल्लाह साईं मलाइकनि खे चयो आहे त नेकी कंदो अञा इरादो कंदो त रब हिन खे फरमाईंदो लिखियसि चएसि अञा कई कान अथई चए मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे इरादो त कयो अथई न हिकिड़ी लिखियसि वरी जो उहो चङो कमु कंदो अल्लाह साईं फरमाईंदो 10 लिखियसि साईं हिकिड़ो कयो अथई असांजे महबूब जो उम्मती आहे 10 था ॾियूंसि त गुनाह जो इरादो कंदो त हे बि चवंदो त लिखां सवाब जो इरादो कयूं त अल्लाह लिखाए लिख अल्लाह फरमाईंदो न मुंहिंजो महबूब रोईंदो आहे पंहिंजी उम्मत जे लाइ गुनाह न लिखेसि जेसि इरादो त कयो अथई इरादो कयो अथई कयो त कोन अथई न जॾहिं करे हाणे से कई त हुकुम थींदो हिकिड़ो लिखो साईं सवाब लिखायासीं 10 जेॾा उठ तेॾा लोॾा त इहे बि एॾा लिखो अल्लाह फरमाईंदो न मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे हिकिड़ो लिखियसि कहिड़े त महबूब जा उम्मती आहिनि तॾहिं मदीने जे साईं फरमायो इहे मोहबत वारनि खे ॾस आहे त जेको बि मां ते रुगो पियो दुरूद पढ़ंदो उनजा कम पाण ई थींदा हिकिड़ो दफ़ो पढ़ो त ये बीठल भी पढ़ो ना ये वरी समझंदा त जलसे वारा पढ़ पाके असां वो ॾिसण आया सल्लल्लाहु ताला अला सय्यदना मुहम्मद दुरूद शरीफ जे लाइ मदीने जो साईं जो फरमाए त इहो जेको ॾींहुं राति पढ़ंदो उहो अल्लाह खां न घुरे अण घुरियो कमु कंदुसि ऐं ॾुखड़नि खे दवा करे छॾींदुसि ॾुखड़ा वरी दूर थियनि हे थी मदीने जे साईं जो हाणे इहो थी वियो मलाइक ॿियो
वो दफ्तर वयक़ूलून या वैलतना हीअं जो उन्हनि खे ॾेखारियो वेंदो अबा हे ॾिस करे आया सभु लिखियो अथऊं त रड़ियूं कंदो ऐं मां न ॾिसां सोना अॼु खां वठी निमाज़ शुरू कर पोइ जे पछताइण खां छा कंदे हे त शुक्र कनि हिननि जा बच्चा हाफ़िज़ थिया न त अॼुकल्ह छोरा कंदई क्रिकेट जी वरसी मदीने जे साईं फरमायो त जंहिं मैयत में उहो कम कोन्हे ऐं ॿाहिरियां चवनि त अहिड़ो हो त हुनखे मलाइका जूता हणंदा आहिनि अड़े तो अहिड़ो हुए ओरड़ियूं कंदो मां हिननि खे हाणे कीअं सम्झायां मुंहिंजो आवाज़ न थो वञे उहो मोचड़ा खाईंदो क्रिकेट ते अबा कहिड़ो सवाबु थींदो वरसी ते सवाबु त थींदो क़ुरान ते सवाबु त थींदो दुरूद ते पर उहो तॾहिं थींदो जॾहिं बचड़ा पढ़ाईंदे न सोबत सुठी वठाईंदे न न त काॾूं कंदा इहो नामे अमाल जेको आहे लिखजे थो पियो इहो साम्हूं हूंदो पर इते ॿ ॻाल्हियूं ॿुध मुर्शिद जो फैज़ बि ॿुध पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो माण्हू हूंदो उनखे अल्लाह जे आॾो आणींदा 99 दफ़्तर घणा 99 अंदाज़ो हणजाए हिकिड़ो अहिड़ो जो नज़र खुली वञे एॾो वॾो गुनाह न इहे 99 हूंदसि अलाह जी फरमाईंदुसि हे तुंहिंजा दफ़्तर कंधे हेठि कंदो बसि हाणे मालिक जेको करिणो थी कर हाणे छा थींदो अलाह जी फरमाईंदो न न इहे तोरा आहे मालिक साईं इहे छा तोरा आहे हिकिड़ो पलड़ो हूंदो सवाब जो बसि हाणे काॾे पलड़ो काॾे 99 रब फरमाईंदो त अॼु असां तोसां ज़ुल्म न कंदासीं तोरा आहे सही वीचारो कंधे हेठि करे ताराज़ी में विझंदा 99 दफ़्तर चुटकड़ी विझंदा त 99 दफ़्तर टंगिजी पवंदो चुटकी ज़ोर थी वेंदी सही रहमत जा मलाइका अची भाकुर पाईंदसि त वॾो भाग वारो या कहिड़ी चुटकी आहे जो चुटकड़ी मारे वई आहे हिननि खे तो अल्लाह से के अर्ज़ कंदो मां कुर्बान वञां हेड़ो मेहरबान आहे कीअं राज़ी थिए अल्लाह फरमाईंदुसि मलाइको चुटकी ॾेखारियोसि चुटकी में लिखियल हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह फरमाईंदुसि यादि थी हिकिड़े दफ़े मोहब्बत में मूंखे यादि करे पढ़ियो हुई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहा हिकिड़ी चुटकी इन्हनि खे टंगे बि ॾींदी हाणे इहो किथे सघंदे ज़िक्र बाज़ार में गाफ़िलन वटि सुस्तन वटि या जन खे रोज़ानो रुगो दुनिया जी गिनतियूं ॻाल्हि उन्हनि वटि या इहो तूं अलाह वारनि वटि सिखंदे फ़क़ीरनि वटि सिखंदे वरी ॿिए जी ॻाल्हि कई मदीने जे साईं हिकिड़े खे ज़ंजीरनि में जकड़ियूं वेंदा गुम हूंदो रड़ियूं कंदो हज़रत आदम अलैहिस्सलाम दाह कंदो ओ मदीने जा साईं साईं वसम खणंदो तुंहिंजे उम्मती खे पकड़ियूं था वञनि सुभान अल्लाह पाण फरमाइनि था मां डुकंदो मांखे ॾस इन्ही टाइम ते जेको महबूब डुके टाइम कढियुसि असां उन लाइ डुकिया आहियूं मिलाद कयूं था सलात पढ़ूं था नमाज़ पढ़ूं था दीन ते हलूं था दीन कंहिं ॾिनो आहे शरीयत ते जेको हलंदो आहे ख़ुशि मदीने जो साईं थींदो सरकार टुकंदा मलाइकनि खे फरमाईंदा मलाइको हिन जा ॿीहर तोरियो अमल चएसि तोखे ख़बर आहे असां मजबूर आहियूं असांखे जेको हुकुम रबी थींदो आहे उहो कंदा आहियूं अलाह साईं फरमायो आहे त वठी वञोसि पाण वरी सजदे में किरंदा अलाह साईं फरमाईंदा मालिक तो मूंखे फरमायो राज़ी कंदोमांइ हे मुंहिंजे उम्मती खे पकड़ियूं था वञनि मां चवां थो त ॿीहर तोराइनि अलाह फरमाईंदो मलाइको मोटायो मुंहिंजे महबूब जो चवण वटि हाणे से ॿीहर तोरींदा भला हे असां वारियूं तराज़ियूं आहिनि दादू वारियूं या हितां वारियूं जो ठगी निकिरे उन्हनि मां कंप्यूटराइज़ तौर में ठगी वठो पेट्रोल त बि ठगी वठो हीअं त बि ठगी अलाह साईं फरमाए त जेको बि तौर में ठगी थो करे उनजे लाइ वैल मचाए ॾींदुसि वैल सुभान अल्लाह क़यामत में बि हित बि सो ॿीहर तोरींदा साॻियो हिसाब गुनाहनि जा बड भरिया पिया हूंदा करीमन जे नाले लिखियो अथऊं मदीने जा साईं हिकिड़ो पलड़ो कढंदा या खीसे वार खां सवार वारे पासे ॾो विझंदा अबा पलड़ो पवंदो गुनाह टंगिया पिया मुबारकूं मुबारकूं थी वेंदियूं हाणे सोच त सही जेको दोज़ख में पवण वारो हुनजो हाल छा हो हीअं जो छुटो त ख़ुशी में मापंदो न ऐं इहो जेको आहे थींदो ऐं मलाइक मुबारकूं ॾींदा
सरकार के सुञाणप मिलंदे नमाज़ुन सां ज़िक्र सां क़ुरान सां अर्ज़ कंदो मां कुर्बान वञां तूं कीर मांखे छॾाई पाण में मांखे नथो सुञाणे चए न पाण मां तुंहिंजो रसूल आहियां ख़बर थी कीअं छॾायो तूं साईं तोखे ख़बर उहा चुटकी ॾेखारींदा उन ते मदीने जे साईं ते सलात पढ़ी अथई उहा सलात पढ़ी अथई मोहबत सां हाणे जेको भी लफ्ज़ ॻाल्हाए त हे मलाइका लिखनि था इन जो मतिलबु आहे त इहा दफ़्तर में न हुई इहा मदीने जे साईं वटि हुई इहा दिलि में पढ़ी अथई कुल्हे वारे खे ख़बर कान्हे मदीने वारे खे ख़बर आहे त मां ते दुरूद पढ़ी जो कुल्हे वारनि खे ख़बर हुजे त लिखजे उन्हनि न लिखी दफ़्तर में न ही मदीने शरीफ लिखी पई सरकार सुना जेडी मोहब्बत कंदे मदीने जे साईं सां ओतिरो सामान मिलंदुई बख़्शिश जो हे सभु कंहिंखे पंहिंजो फ़ाइदो आहे पोइ पाण फरमायूं इहो ॿियो सरकार अल्लाह साईं महबूबनि खां बि शादी घुरंदो ॿियो अल्लाह साईं पाण इहो जेको आहे सो थींदो पोइ हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं ऐलान कराईंदो त बाबा जंहिं बि माण्हूअ जो अल्लाह ताला ते को हक़ आहे उहो जन्नत में वञे ॻाल्हि सम्झव हक़ त असांजा हिक ॿिए ते आहिनि असां मां कहिड़े कंहिंजो हक़ अलाह ॾे बाबा पैदा अलाह कयो खाराए उहो थो सभु कुझु उहो थो ॾे हक़ त अलाह जा आहिनि असां छा कंदासीं अलाह साईं खाइण खां पाक बादशाही हुनजी छा कंदे उन लाइ जंहिंजो अलाह ते हक़ आहे उहो बेच थो वञे मदीने जे साईं खे अर्ज़ कयो क़ुर्बान वञो अलाह ताला ते कंहिंजो हक़ कीअं हूंदो पाण फरमायूं ॿ दफ़ा ऐलान थींदो इहो ऐलान ॿ दफ़ा थींदो हिकिड़ा माण्हू बीह रहंदा ये बुध जाए दिल सां इहा क़ुर्बानी हित थई ॿ दफ़ा ऐलान थींदो त हिकिड़ा माण्हू बीहंदा सरकार के अर्ज़ कयूं क़िबला ये कहिड़ा हूंदा जन जे अमल खे अल्लाह पाण ते हक़ थो छॾे त माॾे हक़ अथनि उन हक़ जे हिफ़्ज़ में पेश थो वञनि पाण फरमायूं हिते कंहिंसां कंहिं ज़ुल्म कयो कंहिं ज़्यादती कई दुनिया में ई अलाह जे करे माफ़ करे छॾियईं त फलाण न कयईं अलाह साईं फरमाईंदो तुंहिंजो हक़ मां ते आहे अल्लाह ताला असांखे ये गालियों नसीब करे आमीन इन महफिल के नसीब आमीन मालिक कबूल फरमाए बसाने इरशाद में बैठो आहे महफिल के हलाइंदो मांखे वरी अञा ॿिए पासे में वञणो आहे दुआ था घुरूं कुल वला शरीफ़ पढ़ो कुल वला शरीफ़ पढ़ो सलात शरीफ़ पढ़ो ला इलाहा पढ़ो जेको पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मालिक साईं खत्म शरीफा दुरूद शरीफ है अल्लाहुम्मा रब्बना आमीन टे खत्म शरीफ है वरी खत्म शरीफा यासीन शरीफ जो 1,21,000 वरी दुरूद शरीफा 20 सिपारा आहिनि 100 यासीन शरीफा अॼो की खैरात आहे जलसो आहे जेको पढ़ियोसीं उहो आहे बचन पढ़ायो आहे पंहिंजे वालिद फ़कीर गुलाम अहमद कोराई कासमी रहमतुल्लाह ताला अलैह उनजी मरहुमा हाफ़िज़ अयाज़ वाला जी वालिद उन्हनि जे लाइ मुंहिंजा मालिक साईं हे सवाब जो बंदोबस्तु कयोसीं तुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ इहे रूहानी ताम जन्नती ताम उन्हनि खे पुॼाए उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए बेशतर जो नूर वधाए ॾीन मुंहिंजा बालक उन्हनि जे रूह खे पंहिंजे बचड़ंदो राज़ी कर असां जेके आहियूं असां ते रहमत जी निगाह फरमाए असांखे तौफ़ीक़ ॾे इहे सुहिणा सुहिणा कम असांखे नसीब थियनि जेके तुंहिंजे महबूब फरमाया आहिनि ऐं शैतानी ॻाल्हियुनि खां बची वञूं जुमल जमात जो बचड़नि जो ख़ैर बे औलादनि खे औलाद बीमारनि खे शफ़ा ॿिया बि कर्ज़ मर्ज़ दूर अमन आफ़ियत ख़ैर रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि